بہرحال یہ دعا کیوں تو اللہ سے جو چورائے حق چورائے. آمین. کچھ ہو رہا تھا چو ڈو تاں جو کونے جو ڈاکٹر صاحب مانیوں دیگن میں وجھرائے رکھرائے چھڑیو ہن جکنے اگ میں تاں کے مانی کھارائے ہاں تو تاں سا ایو حشر نہ تھے ہاں جو ہانے تو ڈساں ہاں جو سندھی میں چوندا ہن تو ان تا ایمان آ. بہرحال ما ڈسیوں آیو ہاں تو مانی آہے صحیح لیکن تاں کے نہ کھارائی تو انشاءاللہ تقریر کھاں پو تاں کے دوست مانی کھارائیندا کرے آسرو کیو ہر گرو پریشان نہ تھیو. مجھے مجبوری ہے جو ادھ وائز ماں ٻدھण وارن کھاں کرائیندو ہاں. جہانی امیدوں تے تو ہلے یعنی کرے مانی جو آسرو جان تو نے ٹولا ایترا تھی ویا ہن جماعتوں ایتریوں تھی ویوں ہن پارٹیوں ایتریوں تھی ویوں ہن تو اللہ جی امان. شیعو ہوجے یا سنی دیوبندی ہوجے یا بریلوی ہر کو قرآن کھیں بیٹھو آ. مانو چون تھا تو بانے ہو بھی قرآن کھیں بیٹھا ہے تہاں بھی قرآن کھیں بیٹھا ہو تاکہ کیڑی خبر پہ تو حق تے کیرا نہ حق تے کیرا. جان چھڈائن جی یا سٹھی کوشش آ. کہیں چون وارے تھی بچو تو جیس تائیں تاں ملا پاؤں میں ٹھہندو نہ تیس تائیں اساں کنکھے نہ منجیندا سی. مجھے وہ ہی چو تو جے کدے مجھے طبیعت خراب تھی پئے جیس تائیں کل ڈاکٹر گڈجی ہکڑو نسخو ماکھے نہ ڈیندا تیس تائیں ماں دوائی نہ کرائیندس. تاں تجربو کیو کو مانو بیمار تھے پو تاں ان کے لاڑکانے جے حالو چالو ڈاکٹرن کے نہ ٹھیک ٹھاک ڈاکٹرن کے ڈیکھاریو. ہر کہیں جو علاج پہنجو ہوندو وہ تاں چو دوا ہے ایکڑے ڈاکٹر ہی دوا لکھی آ یو بھی چنگو مانو آ سٹھو ڈاکٹر آ بے وری بی لکھی آ ٹری لکھی آ جیس تائیں ڈاکٹر ٹھہندا نہ ماں دوا نہ کھائیندس بس مرندس مانے. اتے تے یہ کون تھا چو اتے چھا چوندو بابا مڑی ہانے کہیں تے اعتبار کر بابا دوا تو کھا نا مرنو تھی جا. وہ تے بلا کہیں تے اعتبار کر یا تے تجھی دل چوے اے بی گال ہی ہے تو بلا جن گالن میں کل ملا پان میں ٹھہل ہیں بلا اوہے تو منیو. سبھی ملا چون تھا تو نماز پڑھو وہ نماز چوندا پڑھو. سب ملا چون تھا تو روزہ رکھو پو روزہ چوندا رکھو. سب ملا چون تھا تو بابا یہ ڈرامہ باما نہ ڈسو یا کہ تہاں جے پارن میں بلیو پرنٹس تھیوں ہلن. ماشاءاللہ ٹھیک ٹھاک سینما ہے لاڑکانے جی اللہ سے انہن جے مالکن جے لائے جنت ریزرو کرے چھڈیا. پوچھو تھا ڈسو گاڑیوں فلموں سب ملا چون تھا تو کوڑ نہ ڳالهايو پوچھو تھا ڳالهايو. سب ملا چون تھا تو وہ شکل شباہت حضور سائیں جے سنت جے مطابق بنايو پوچھون تھا بنايو. اب ان میں جھڑو ہے چھا ڳالهايو چون تھا. سب ملا چون تھا تو وہ قرآن جے مطابق زندگی گزاريو پوچھون تھا گزاريو. مانا تہاں جو یہ چون تو جس تائیں ملا پان میں نہ ٹھاندا تیس تائیں سائیں کل پیراندا خیر یا جان چھڑائن کی کوشش آ پر چھڈیندا سوں اساں بھی کون. ماں دوستوں کے چوندو تو اساں جے جلسن تقریرن اجتماعن اے وائزن جو مقصد کہیں کہ چیڑائن نہ ہے ہے ماں اللہ جو قرآن ہتھ میں کھڑی کرے چواں تو باوضو ہاں تاساں جے جلسن تقریرن وائزن جو مقصد کہیں جی دل آزاری کرن نہ ہے. اساں سبنی جا خیر خواہ ہوں اساں جو مقصد صرف بھی ہوا تو یہ خلقت جہنم کھاں بچے ایں جنت جے دروازے تے پہنچے. دوستوں جو حکم ہے تو ماں عقیدے تے ڳالهايان اگر کوشش کندس تو عقیدے کے بارے میں بٹے گالیوں عرض کیا. شیعو ہوجے یا سنی دیوبندی ہوجے یا بریلوی تا سبنی کے بدھو اے پو انن سبنی جے عقیدن کے قرآن اے سنت سا بھیٹیو.
अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ हुजे उनखे मञो, ऐं जंहिंजो अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे फिटी करे छॾियोसि। अदा इहा नीत आहे न, या मां ग़लति थो चवां? ॿुधो ज़रूर यार, क़ुरान खे ॿुधो त सही न। असांजे लाइ अज़ाब इहो आहे, साईं अब्दुल्ला शाह चवंदो आहे, किस्सो बयानु कंदो आहे तक़रीरुनि में, बाकर जे भूत वारो। तो हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो हमराह हो, हुनजो नालो हो बाकर। देरे ते सुम्हंदो को अन्न जो देरो, कंहिं दोस्त ॾिनसि दावत शादीअ जी, हिन चयो हाणे घर ॿुधाईंदुमि त मोकल न मिलंदी, इन जे करे पंहिंजे कंहिं ॿिए दोस्त खे चई यार हिकु ॿ राति सुम्झाए मुंहिंजे देरे ते, मां वञा थो, दोस्त जी शादी जी दावत आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में मोटी ईंदुमि, घर ॿुधाईंदुमि त मूंखे छॾींदा कोन। जी ठीकु आहे। हे हले वियो दोस्त जे शादी में, हिन जो ॿियो साथी जंहिंखे चई वियो उहो अचे देरे ते सुतो, बाकर सां हुई किन माण्हुनि जी दुश्मनी, राति जो देरे खे बाहि ॾेई वियसि। देरे खे जो ॾिनो बाहि तो हमराह विच ते सुतो पियो, सड़ी वियो, सफ़ा कोयला थी वियो। अचे माण्हू पता अची बाकर मरी वियो। हमराह खे कफनायूं दफनायूं पूरे छॾियूं। 2 ॾींहं गुज़रिया त राति जो बाकर बि मोटियो, अची भला घरों थींदो थो वञा। आयो घर राति जो, कड़ो ॾिनो पियोसि, दर खड़काई, घर वारनि जो सड़े केरु राति जो, अची मां बाकर आऊं रड़ियूं कयो भाई मोह जहिड़ो थी आयो आहे, सभिनी जो सिर खणंदो। रड़ियूं पइजियूं, वठ वठां अची, अरे मां मोह ई कोन्हे, मूंखे ज़ोरी छो था मारो, चए पिया मोह जहिड़ो थी आयो आहे। दाहूं थियूं ॾाढियूं, वठी भॼी जान छॾाई पंहिंजी। जी पर हाणे ॿिए दोस्त जो घर थो वञा, भला उनखे चवां त नाहक थी वियो, अलाए छा थियो आहे हिते। वियो ॿिए दोस्त जे घर, राति जो वञी दर खड़काईंसि, जहिड़े केरु अची बाकर आऊं वठी रड़ियूं वाहे मारे थो अचे। हाणे जाॾे वञे बसि को हिन को न पुछे न तके, वाहे मोह जहिड़ो थी आयो आहे। हाणे वीचारे जी ॻाल्हि ॿुधनि हा त ॻाल्हि जे करे सम्झी वञनि हा। सो असां सां बि लाड़काणे वारनि इहा कार कई आहे। जाॾे था वञूं न, इहे मुला ठोड़ू, हे वहाबी भेण सां रसूल जा गुस्ताख, हे कटड़ू, नबी खे न आहिनि मञींदा, ही चवनि था कन न, ॻाल्हायो छो नथा? मां हे अल्लाह जो क़ुरान हथ में खणी करे चवां थो त पैगंबर साईं जी गुस्ताखी, अल्लाह अकबर, बरमला चवां थो, जेको हुज़ूर साईं जो गुस्ताख आहे उन ते अल्लाह जी लानत आहे। ॾाढियां चओ, जेको हुज़ूर साईं जो गुस्ताख आहे उन ते अल्लाह जी, बुलंद आवाज़ सां चओ, जेको आमिना जे लाल जो इनकारी आहे उन ते ख़ुदा जी, जेको सय्यद काइनात जो अदब नथो करे उन ते ख़ुदा जी लानत आहे। नबी खे न मञींदो मुसलमान थींदो? पर असां सां हिननि कई आहे बाकर वारी कार। हाणे क़ुरान ते ॿुधो त सही, बाबा ज़ोर जी मेहंदी त कोन था हणो, ॿुधो पोइ सोचो। असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त तव्हां सां असां वारा यार 420 था कनि। असां जेको वसाण उहो त कंदासीं, घोटे क़ुरान त असां बि कोन पियारींदासीं। तव्हां ॿुधो पोइ सोचो। पहिरीं ॻाल्हि इहा त हुज़ूर खे नथा मञनि, असां हुज़ूर खे मञूं था। सभई चओ असां हुज़ूर साईं खे मञूं था, नथा मञो? हथ मथे खणी करे चओ त असां हुज़ूर खे मञूं था। जेकॾहिं तव्हां हुज़ूर साईं खे मञो था त पोइ तव्हां बांग खां अॻु में सलातो सलाम छो नथा चओ? अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह छो नथा चओ? पोइ तव्हां वहाबी हो न? अलाए इहे चवनि था कनि न? थधे सीने सां ॿुधजो। ऐं मां बि अॼु सवली सिंधी में वाइस थो कयां, मन कंहिंजे हियावत खे छंडा पवनि। हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ तो पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। घणो करे यादि कोन अथव, दुरूद विसरी वियो अथव, कुझु ॾाढा पढ़ो न। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे उहे अॻिते सुरी चो, जिन न पढ़ियो आहे उहे असुल न चुरजो। सुरिजो सुरिजो सुरिजो। ॿियनि खे बि मौक़ो ॾियो, उहो तव्हां कब्ज़ो कयो, ॿिया किथे विया आहिनि। सुरिजो अॻिते शाबस, हेॾे हिन पासे जॻह, छपरे जे हेठों बि जॻह खोड़ आहे, हिमत कयो, बख़ील न थियो।
جن بھی درود شریف پڑھو آؤ اگتے سری چو شابس ہمت کیو ماشاءاللہ سب نہیں پڑھو چگو کم تھی ایک دفعہ وری درود شریف پڑھو انشاءاللہ سب ٹھیک تھی ویندو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد ویݨ جی نیت اتھو کن بھجن جی نیت اتھو جن جے بھجن جی نیت ہو جو ہاتھ متے کھڑے بٹریا ہیں ٹھیک ہے نا بس انشاءاللہ ماں کے تاں جو احساس آ گھنی دیر تھی ہوئی ہے صبح جو تاں کہ بدن دھنداڑن تے ونجنو آئیں جے کرے ماں تکڑ تھو کا انشاءاللہ گھمائے تھا رکھوں کم کے چھا تھا چون چی بابا تہاں جے کدیں حضور سائیں کے منو تھا تپو تاں بانگ کھوں اگ میں صلاۃ و سلام چھو نہ تھا چاہو ادا یہ اعتراض کن تھا کنن ڈاڑیاں گالایو ماں چواں تو تے لاڑکانے وارا ہے یہ کہ گاسلیٹی عاشق ہیں جن کے بوٹ کو کچھ سبیل اچھی ہوا جے کو یہ چون ان کے حق سمجھوں یا جے کو اللہ جو پاک نبی فرمائے ڈاڑیاں گالایو ہتوں وارا ودھیک عاشق ہیں یا حضور سائیں جا صحابی ودھیک عاشق آ گالائیں دا رونا ڈاڑیاں اے لاڑکانے وارا ودھیک عاشق ہیں یا حضرت ابو بکر سائیں حضور سائیں جو وڈو عاشق ہو اے حضرت عمر سائیں اے حضرت عثمان سائیں اے حضرت علی سائیں حضرت حسن سائیں حضرت حسین سائیں حضرت بلال سائیں 1.25 لاکھ صحابی ہن حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم جا ماہ قرآن ہاتھ میں کھڑی کرے چواں تھو تو انہن بھی بانگو ڈنیوں ہیں ڈیاریوں کن انہن بنا بانگن جی نماز پڑھی گالایو ڈاڑیاں انہن بھی بانگا ڈنیوں این ڈیاریوں نہ حضور بانگ کھوگ میں صلاۃ و سلام پڑھایو نہ حضرت ابو بکر پڑھایو نہ حضرت عمر پڑھایو نہ حضرت عثمان پڑھایو نہ حضرت علی پڑھایو نہ حضرت حسن پڑھایو نہ حضرت حسین پڑھایو نہ بانگ بلال بانگ کھاگ میں صلاۃ و سلام چاہیے 1.25 لاکھ صحابن ماں ہکڑے صحابی ابھی بانگ کھاگ میں درود و سلام نہ ہے پڑھو ثابت کہو کہ ہکڑے صحابی اکھاں ہکڑے 1.25 لاکھ صحابن ماں ہکڑے صحابی جو عمل ثابت کہو تو ان بانگ کھاگ میں درود و سلام چڑھایا ہو جے تو صبح جی نماز کا پہنچے مدرسے میں ماں بھی شروع تو کرائیں بھائی نیت آئے کنن گالایو چونہ تھا وہ متائیں یہ چو تو یہ بکل وہابی آ مجبوراً چونو پندو جان چھڑانے جلائے وہ وہابی آ تو وہ اساں بھی وہابی ہوں بانگن جو سردار بلال آ کیرا بانگن جو سردار ڈاڑیاں تا گالایو کتابن جو سردار خدا جو قرآن چو سبحان اللہ دینن جو سردار اسلام چو سبحان اللہ بلند آوازے سا گالایو مہینن جو سردار رمضان جو مہینوں چو سبحان اللہ ڈیہن جو سردار جمعے جو ڈہارو چو سبحان اللہ راتن جی سردار رات لیلت القدر جی رات چو سبحان اللہ سبنی نبی جن رسولن جو سردار محمد عربی چو سبحان اللہ تا سبنی بانگن جو سردار بھی حضرت بلال چو سبحان اللہ تو مسجد جے مینار تے بھی بانگ تو چاہیں حجرے جی چھت تے بھی بانگ تو چاہیں مسجد جے صحن میں بھی بانگ تو چاہیں لیکن خدا جے ذات جو قسم بلال کعبۃ اللہ جے چھت تے بھی بانگ چاہیا صحابی ہو مجھے سائیں جو زبان کھاں باتو وار گھنڈی دار رنگ جو کارو حبش جے رہن وارو چو سبحان اللہ ما دنیا جا سونا بلال جے قدمن تا قربان کیا اللہ جو قسم صحابی سگور آیا حضور سائیں وٹ سائیں بلال بات تو آ مانوں تھا اچن جہان جائے تے کو بانگو تا کو سریلو بھی ہارے ہوں ہے اشہد تو چے تا اسہد نکلی تو نیز سینوں شین میں فرق بھی نہ تو کرے سکے حضور سائیں فرمایا بھلی کہیں گے جا چو کو گول ہو کو تاڑے ہو بلال کے خبر پئی حضور سائیں جی خدمت میں بنا آئے ہو
वज़ू करे मस्जिद में आयो, सिर सजदे में रखियई, रोई करे अल्लाह खे दाह थो ॾे। चए थो अल्लाह साईं मां पाण त बातो न थियो आहियां, मूंखे बातो तूं कयो आहे न। चओ न सुभान अल्लाह, ॾाढियां ॻाल्हायो। अल्लाह साईं मां पाण त बातो न थियो आहियां, मूंखे बातो तूं कयो आहे न। हाणे मां यार था चवनि त बांगो को सुरीलो हुजे, साईं माखो जेकॾहिं बांग वारी मसनत खसजी वेंदी, ओ रब्बा तुंहिंजे इज़त जो कसम मुंहिंजो हियां फाटी पवंदी। मेहरबानी कर, या मुंहिंजी ज़ुबान तब्दील कर, या बांग जा लफ़्ज़ तब्दील कर। कुदरत वारे रब तसल्ली ॾिनी, बिलाल जे क़ल्ब ते सकीनत नाज़िल थी। जिब्रील पैगंबर साईं जे ख़िदमत अक़दस में पहुतो, ओ मुंहिंजा हबीबा बिलाल खे तसल्ली ॾे त बांग जा लफ़्ज़ बि साॻा रहंदा, बिलाल जी ज़ुबान बि साॻी रहंदी। जेसी ताईं मदीने जे मस्जिद जो इमाम तूं आ, तेसी ताईं बांगो बिलाल हूंदो। सब चओ सुभान अल्लाह। बिलाल सॼी ज़िंदगी बांग चई आ, पर बांग खां अॻु में हिकिड़ो दफ़ो बि सलातो सलाम न पढ़ियो अथई। अब इस्लाम जेको हुज़ूर सिंह असांखे ॾिनो, पूरो ॾिनो कन अधूरो? लाड़काणे वारा जो चतियूं था हणनि इस्लाम में, इन्हनि खे खुटल इस्लाम मिलियो आहे छा? तव्हांखे जेको इस्लाम मिलियो उहो पूरो आहे कन अधूरो आहे? ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? इहा ॻाल्हि बि पंहिंजी मर्ज़ी सां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान आवाज़ो थो ॾे। खालिक अर्ज़ो समा फरमाए वल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। चओ सुभान अल्लाह। हज्जतुल वदा जो मौक़ो मुंहिंजो साईं पंहिंजे ॾाची ते सवार आहे, जिब्रील पहुतो आहे, ख़ुदा जो न्यापो आयो आहे। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए मुंहिंजा हबीब मां दीन खे पूरो करे छॾियुमि, नेमत खे तमाम करे छॾियुमि, इस्लाम खे दीन बणायुमि। चओ सुभान अल्लाह। दीन असांखे जीअं मिलियो आहे उन में घटि वधाई करण जी कंहिंखे इजाज़त न आहे। अब निमाज़ में अलहम्द पढ़बो आहे न जी, जेकॾहिं तव्हां पढ़ायो था तभी तव्हांखे पढ़णो आहे, ऐं जेकॾहिं अकेली निमाज़ था पढ़ो तभी तव्हांखे अलहम्द वरी सूरत बि पढ़णी पवंदी। ठीकु आहे न? अलहम्द जो तव्हां पढ़ो था निमाज़ में, हाणे इहो न पढ़ो, सॼी बकरा सूरत पढ़ो, अलहम्द न पढ़ो, निमाज़ थींदी? छो? अलहम्द त हेतिरो आहे, बकरा सूरत हेॾी आहे 2 सिपारनि जी। अब निमाज़ न थींदी? छो? इनखे त वधीक सवाब थिए न, घणो क़ुर पढ़ियो अथई। अब हिन जी निमाज़ थींदी? ॾाढियां ॻाल्हायो। छो त हुज़ूर साईं जो तरीक़ो न आहे। ही फ़लसफ़ो समझो, इबादत अल्लाह वटि उहा क़बूल थींदी जंहिं इबादत ते अल्लाह जे आख़िरी नबी जे ताबेदारी जो ठपो लॻल हुजे। कलमो भी उहो कबूल आहे, बांग भी उहा कबूल आहे, निमाज़ भी उहा कबूल आहे, रोज़ो भी उहो कबूल आहे, हज भी उहो कबूल आहे, ज़कात भी उहा कबूल आहे जंहिं इबादत ते ख़ुदा जे महबूब मुहम्मद जे ताबेदारी जो ठपो लॻल हुजे। इस्लाम में तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। सुबुह जी निमाज़ घणियूं रकातूं फ़र्ज़ आहे? पढ़ंदा हो न भाउ? मां त सम्झां थो तव्हां तहज्जुद बि पढ़ंदा हूंदव। सुबुह इंशाअल्लाह त चओ, कस कहिड़ी थी लॻे। सुबुह जी निमाज़ घणियूं रकातूं फ़र्ज़ आहे? सोमाणी जी हाणे हिकिड़ो बुज़ुर्ग अचे, तमाम फर्स्ट क्लास भत्ते वारो तुरो लॻल हुजेसि, असली वञी ख़ैर थियनि, मुरीदनि जी कतार हुजेसि, कढ पाण बि उॾरंदो अचे, मुरीदनि खे बि उॾारींदो अचे, असली अहिड़ो अतुर लॻल थुसि जो तव्हां ॾिसण सां असली आशिक़ थी पवसि। फर्स्ट क्लास सुहारी वाह जी फणी ॾिनल अथसि, असली नूरानी चेहरो, वञी ख़ैर थियनि, अछी चादर में वकोड़ो पिया वीचारो। सुबुह जी निमाज़ ते पहुतो तव्हांजे पाड़े जी मस्जिद में, अची पुट मां तव्हांखे निमाज़ पढ़ायां? चवंदो हा साईं, तव्हां जहिड़ो बुज़ुर्ग अल्लाह वारो ज़रूर पढ़ाए। चए थो यार पढ़ाईंदो मां सुबुह जो फर्ज़ 4 रकाता।
अब आप पढ़ंदुसि छो वहां भी थी जा छो था पढ़ो सवा अब आप पढ़ंदुसि ॻाल्हायो तो सही या चे बेपरी ते चवे तो मां तव्हांखे बेपरी तो पढ़ाया पर फर्ज 4 न 8 रकातों तो पढ़ाया अब आप पढ़ंदुसि या चे सांझी जो चवे तो तव्हां सांझी तव्हां 3 था पढ़ो मां उत्तर थो ॾेई छॾियां जो 6 थो पढ़ाया अदा पढ़ंदुसि छो ये तो कुरान पढ़ंदो न बाकी रकातुन में अलहम्द पढ़दो सूरत पढ़ंदो रुकू में सुभान रब्बियल अजीम चवंदो उथंदो त रब्बना लकल हम्द चवंदो सजदे में सुभान रब्बियल आला चवंदो अत्तहियात में वेंदो त अत्तहियात पढ़दो वरी दुरूद पढ़दो वरी रब जल्दी पढ़दो गलत तो चवा मां अब इन बुजुर्ग जे कड़े नमाज़ पढ़दो छो न पढ़ंदुसि जो हुजूर साईं जो तरीक़ो न है जवाब इहो छो तो हुजूर साईं जो तरीक़ो न है रोज़ो रखबो आहे असुर जो खोलबो आहे सिज लथे ते हिकिड़ो तव्हां सां गॾु असुर जो रोज़ो रखे पर सिज लथे जो न खोले सोमहणी जो खोले इन जो रोज़ो थींदो अब इन खे वधीक सवाब ते बुख बि वधीक काटी वरी सवाब रोज़ो बि न थींदुसि छो न थींदुसि हुजूर साईं जो तरीक़ो न आहे ॾाढिया ॻाल्हायो छो त हुजूर साईं जो तरीक़ो न आहे रोज़ो कबूल थियण त रहियो पंहिंजी जॻह ते जेकॾहिं वक़्त ते रोज़ो नथो खोले 10 बजे रात जो तो खोले त हिनखे जूता लॻंदा छो त हुजूर साईं जो तरीक़ो न आहे त असां बांग खां अॻु में सलातो सलाम इन जे करे नथा पढ़ूं जो हुजूर साईं जो तरीक़ो न आहे पोइ असां ते छो था कावड़जो मां चैलेंज थो कयां खुदा जो कुरान हथ में खणी करे चैलेंज थो कयां लंडन जो ना है तव्हांजे लाड़काणे जो आहे हिकिड़ी रिवायत ॾेखारियो त हुजूर साईं कॾहिं पंहिंजे पाक ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बांग खां अॻु में सलातो सलाम पढ़ायो हुजे या हज़रत बिलाल सॼी ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बांग सां गॾु सलातो सलाम चई हुजे या हज़रत अबू बकर साईं या उमर साईं या उस्मान साईं या अली साईं या हसन साईं या हुसैन साईं या 1.25 लाख सहाबिन मां हिकिड़े सहाबीअ सॼी ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बांग खां अॻु में सलातो सलाम पढ़ियो हुजे असां पढ़ण जे लाइ तयार हूं अदा ठीकु आहे कि न पर जेकॾहिं उन्हनि मूं कंहिं बि न पढ़ियो आहे त पोइ असां बि न पढ़ंदासीं जेका फतवा वणी ॾेई छॾ इन्हनि सभिनी खे मुंहिंजो न्यापो पहुचायो त तव्हां वारी बांग ख़्याली आहे असां वारी बांग बिलाली आहे सभु चओ सुभान अल्लाह ॾाढिया ॻाल्हायो इन्हनि खे चओ तोवारी बांगा मेड इन बरेली शरीफ मेड इन इंडिया असांजी बांगा मेड इन मदीना मुनव्वरा सभु चओ सुभान अल्लाह हिकड़नि बांग जे मुंड में कैंची हई त ॿियनि वरी विच ते बिस्मिल्लाह करे छॾी अशहदु अन्ना अलियन वलियुल्लाह ववसी रसूलुल्लाह व खलीफतुहु बिला फसल गलत चई वियुमि छा मां त ईअं ॿुधंदो आहियां अब चवंदा आहिनि न ॻाल्हायो ॾाढिया ॻाल्हायो बांग इबादत आहे कि न मश्करी आहे ॾाढिया ॻाल्हायो को हिकिड़ो हिन क़ुरान ते चवां थो थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं कम जूं बसि अक़ीदे ते ॻाल्हायां थो को हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारे सम्झाए हिकिड़ी रिवायत त हुजूर साईं इहा बांग ॾियारी आहे जेका अॼु तूं थो ॾियारे जंहिंजे विच में तूं इहा बिस्मिल्लाह कई आहे हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो हिन क़ुरान ते वाइदो थो कयां तूं साबित कर त पैगंबर इहा बांग ॾियारी आहे त मां अॼु खां ॾियारण जे लाइ तयार आहियां हज़रत बिलाल इहा बांग ॾिनी हुजे मां ॾियारण जे लाइ तयार आहियां पर बिलाल खे बि छॾ शहीद करबला इहा बांग ॾियारी हुजे जेका तूं थो ॾियारे ख़ुदा जो कसम मां ॾियारण जे लाइ तयार आहियां या हज़रत हुसैन जे वॾे भाउ हज़रत हसन इहा बांग ॾियारी हुजे जेका तूं थो ॾे मां ॾियारण जे लाइ तयार आहियां पर हसन ऐं हुसैन जे बाबे हज़रत अली इहा बांग ॾियारी हुजे मां ॾियारण जे लाइ तयार आहियां जेकॾहिं नबीअ बि ईअं न चवरायो अलीअ बि ईअं न चवरायो हसन बि ईअं न चवरायो हुसैन बि ईअं न चवरायो त पोइ तूं केरु थींदो आहे बांग में पंहिंजी ॻाल्हि शामिल करण वारो मां ग़लति थो ॻाल्हायां पोइ त दीन मश्करी आहे मज़ाक आहे जीअं तोखे वणे तीअं करे छॾ
पुछूं था ईअं अवा इहो जुमिलो छो था चओ जी अलीअ सां असांजो इश्क आहे न भला इन्हनि को पुछो त तव्हां हज़रत हुसैन जा आशिक न आहियो चवनि था आहियूं पोइ उनजो नालो बि लिखो न बांग में उहो बि चवरायो चवनि भला हज़रत हसन जा आशिक न आहियो चवंदा आहियूं चओ पोइ हज़रत हसन जो नालो बि त हणो न बांग में बाबा जंहिंसां तव्हांजो इश्क आहे उन्हनि सभिनी जा नाला हणो न तव्हांजे अक़ीदे जे मुताबिक़ 12 इमाम 14 मासूम घटि में घटि इहे त हणो पोइ इहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हां वारी सुबुह वारी बांग सांझी ते पूरी कोन थींदी पर इश्क त पूरो थी वेंदो न ॻाल्हि नथा सम्झो बाबा हिते इश्क जी ॻाल्हि कान्हे आशिकी माशूकी न हलंदी इस्लाम में हिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी हलंदी ॻाल्हि सम्झो था या न ऐं पंहिंजे तरफ़ां न चोथम रब जो क़ुर थो फरमाए ख़ालिक़ अर्ज़ो समा फरमायो आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु चओ सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह सारा गरजी चओ सुभान अल्लाह अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु रब तो फरमाए ओ दुनिया जा इंसानो मुंहिंजो महबूब नबी जेका शइ ॾेव उनखे वठो जेका मुंहिंजो महबूब नबी रोके उन खां रुकजी वञो अगर मुंहिंजो साईं फरमाए हीअ शइ खाओ हलाल बणिजी वेंदी अगर आमिना जो लाल फरमाए हिन शइ जो वेझो न वञो उहा शइ हराम बणिजी वेंदी ओ नज़र महले वारो अगर मुंहिंजो साईं काविर जी पवे जहन्नम टचकी पवंदो पर जेकॾहिं मुंहिंजे साईं जे लबनि ते मुर्क फैलजी वञे ख़ुदा जे ज़ात जो कसम जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा ॾाढियां चओ अल्लाहु अकबर अल्लाह अकबर जो आवाज़ो मुजाहिदन वांगुर असांजो दिमाग़ ख़राब न आहे थियो असां चऊं था त या जेको कुझु तव्हां कयो था इहो पंहिंजो अक़ीदो हिमारे त कयो जेको कुझु तव्हां कयो था पंहिंजो अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे कसवटी ते भेटाए ॾियो त असां तव्हांजा मुरीद थियूं तव्हांजे पार्टी में शामिल थियूं तव्हांजे ग्रुप में अचूं तव्हांजा जमाती थियूं तव्हांजे हथनि ते बैयत कयूं या असां वारो अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे कसवटी सां भेटाए वठो पोइ असांजा ॿांह ॿेली थी करे हिन धरती ते शरीयत जे बालादस्ती जी जदोजहद कयो अब मां कंहिंखे गार थो ॾियां मां कंहिंखे घटि थो ॻाल्हायां मां कंहिंजी गिला थो कयां मां कंहिंजी ग़ीबत थो कयां ॻाल्हि सिधी आहे हिते हिन इज्तिमा में हिकिड़ो चवे त हाणे राति आहे ॿियो चवे त ॾींहुं आहे ॿई सच आहिनि सचो हिकिड़ो हूंदो न हिकिड़ो चवे त फलाणो मर्द आहे ॿियो चवे त न माई आहे इहे ॿई सचा हूंदा ॾाढिया ॻाल्हायो हिकिड़ो चवे त गुल में ख़ुशबू आहे ॿियो चवे त गुल में बदबू आहे इहे ॿई सचा हूंदा हिकिड़ो चवे त खीरु अछो आहे ॿियो चवे त खीरु कारो आहे इहे ॿई अच्छा हूंदा सही सिधी ॻाल्हि आहे शरीयत खे मज़ाक न बणायो हिन क़ुरान ऐं सुन्नत जे कसवटी ते पंहिंजे अक़ीदनि खे भेटायो अगरि तव्हांजा अक़ीदा क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ आहिनि त ख़ुदा तव्हां ते राज़ी थींदो अगरि तव्हांजा अक़ीदा क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ आहिनि त पोइ पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कयो जी साईं तव्हांखे चोसे बाबा डॉक्टर वहाबी आहे रुगो मां न इहो डॉक्टर बि हा हिकिड़ो पियो बि वेठो आहे ॻाल्हि सम्झो था न अब छो चई जेकॾहिं वहाबी न आहे त पोइ अली अली छो था कनि हैदर शरणम मवाली के मुले खे ॾिसे दाह निकिरी थी वञे हमरा जी को जमादार को सूबेदार को भोतार को खान को नवाब हा असली कुझु छंदो ई कोन मवालिन जी असां सां पुराणी यारी आहे सियारे जी मौसम ही मवाली वेचारो वेठो हो दुही ते बाह ते हथ पियो सके पयो को लंघियो मुलो चए मुला सड़े सड़ 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 कटड़ू चढ़े बाह ते तू वेठो आहे सड़ा वारी माथो पुराणा यार आहिनि असांजा असांखे चिड़ाईंदा आहिनि असांखे ॾिसी अली अली कंदा आहिनि मां वेंदो आहियां गाॾी में करे अचे मुंहुं हणी चवंदा आहिनि मुला हैदर
मां चवंदो तव्हां चिड़ायो था असां ख़ुशि था थियूं चओ अल्हम्दुलिल्लाह ॾाढियां था ॻाल्हायो गरजी था ॻाल्हायो मां हर जलसे में इहा ॻाल्हि कई आहे त तव्हां असांखे चिड़ायो था असां ख़ुशि था थियूं जी ख़ुशि कीअं था थियो मां चयो हदीस में अचे थो त अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे चओ सुभान अल्लाह हुजूर से फरमायो अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे मां जॾहिं इन हदीस ते नज़र कंदो हां त मुंहिंजी दिलि ॿोलींदी आहे त हज़रत अलीअ जो आशिक़ बि उहो आहे जंहिंजे ॾिसण सां सुहिणो अली यादि अचे इन्हनि वीचारनि खे असांजे ॾाढ़नि जे ॾिसण सां अली यादि थो अचे माना अलीअ जा असां हूं चओ सुभान अल्लाह ॾाढियां ॻाल्हायो अली मकान न ठाहियो हो अली मस्जिद ठाही हे क़ुरान खणी चवां थो साबित कयो त अलीअ मकान ठाहियो हुजे त मां सुभाणे खां मकान थो ठाहियां अब ग़लति थो चवां मां पर सबूत त ॾियो न तव्हां ते एतिरा मोतबर कोन्हे जो तव्हांजे चवण ते हलो तव्हां ते त कलमो कोन पढ़ियो असां पर अली असांजो साईं आहे चओ सुभान अल्लाह अली हक़ जो वली आहे शेर जली आहे अली असांजे अखियुनि जो नूर आहे दिल जो सुरूर आहे हा अली जे ग़ुलामी ते असांखे फ़ख्र आहे चओ सुभान अल्लाह मां उन अली जे ग़ुलामी ते छो न फ़ख्र कयां जंहिंजे लाइ पाक नबी फरमायो अली गणती न कर अंता अखी फि दुनिया वल आखिरह सब चओ सुभान अल्लाह ॾाढियां ॻाल्हायो न मुंहिंजो साईं हिजरत करे मके खां मदीने आयो मुंहिंजे साईं जनाब अली मुर्तज़ा खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हायो चओ सुभान अल्लाह अली मुस्तफ़ा जे बिस्तर ते सुतो चओ सुभान अल्लाह को नौकर के साहब जे बिस्तर ते सुम्हे चवंदो वॾो बख़्तावर आहे वॾो राज़ अथसि साहब जो चवंदो आहे न काइनात जो इमाम आहे मुहम्मद अरबी सभु चओ सुभान अल्लाह ऐं अली मुंहिंजे साईं खे एॾो प्यारो आहे अली मुंहिंजे साईं खे एॾो प्यारो आहे जो मुंहिंजो साईं अली खे पंहिंजे बिस्तर ते थो सुम्हाए अली बख़्तन वारो आहे चओ न ॾाढियां अली अगरि मुंहिंजे साईं जे बिस्तर में सुम्हे जेको मुंहिंजे साईं जे बिस्तर ते सुम्हे उहो अली इज़त वारो चओ उहो अली ॾाढियां ॻाल्हायो उहो अली ऐं जेको अबू बकर ऐं उमर मुहम्मद जे रोज़े में सुम्हे चओ न ॾाढियां अली के मुंहिंजे साईं पंहिंजी साई चादर पाराई चओ सुभान अल्लाह पर अबू बकर ऐं उमर खे मुंहिंजे साईं साए रोज़े में सुम्हायो चओ सुभान अल्लाह सभु चओ सुभान अल्लाह अलीअ खे मुंहिंजे साईं फातिमा जहिड़ी प्यारी न्याणी ॾिनी चओ सुभान अल्लाह पर अबू बकर का मुंहिंजे साईं आयशा जहिड़ी न्याणी वरती चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर रब जो कुरान आवाज़ो थो ॾे इज़ अख़रजहुल लज़ीना कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना चओ सुभान अल्लाह आयशा अम्मा है ॻाल्हायो ॾाढियां आयशा कलमे वारनि जी अम्मा है मुंहिंजे साईं जी घरवारी आहे न पंहिंजी मर्ज़ी न हलाई थम क़ुरान थो आवाज़ो ॾे ऐं क़ुरान सचो आहे कहिड़ा कहिड़ा चओ था त क़ुरान सचो आहे ऐं जेको क़ुरान खे न मञींदो उन चंडे जे घर में ॾचो आहे चओ त क़ुरान सचो आहे ओ नजर महले वारो मुंहिंजे हथ में क़ुरान हिन जो लक़ब फुरक़ान आयो मिन जानिबे रहमान बतरफ़े इंसान दरमाहे रमज़ान जंहिंजो क़ुरान में शक खुदा जो कसम पहिरें नंबर जो बेईमान बुध 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 और नजर महले वारा हे कुरान हर दर्द जी दवा थी हे कुरान हर मुसीबत जी मुदावा थी हे कुरान कबर जे अजाब खां बचाव जी सनद थी हे कुरान जहन्नम जे अजाब खां बचाव जो सर्टिफिकेट थी हे कुरान जन्नत में दाखिल थियण जे लाइ कुदरत वारे रब जो वाइदो थी चओ सुभान अल्लाह चओ कुरान सचो ॾाढिया चओ कुरान
या गाल भी पंहिंजी मर्ज़ी सां न कई थम खुद रब साईं पाण तो फरमाए कलाम मुक़द्दस में जरा तवज्जो कर अल्लाह तो फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन चओ सुभान अल्लाह वरी कुरान आवाज़ो थोड़े इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून वरी रब तो फरमाए ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फिहि तंज़ीलुम मिन हकीमिल हमीद चओ सुभान अल्लाह आयतुन जो मतलब इहो आहे त क़ुरान सचो आहे छा था चओ तव्हां छा है ईमान तव्हांजो पर नज़र महले वारो जीअं क़ुरान सचो आहे तीअं मुंहिंजो अक़ीदो आहे त अल्लाह जे महबूब मुहम्मद जो फरमान भी सचो आहे क़ुरान में भी शक न आहे सोहणे अरबी जे फरमान में भी शक न आहे इहा ॻाल्हि बि रब फरमाई अल्लाह जो क़ुरान आवाज़ो थो ॾे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा चओ सुभान अल्लाह रब तो फरमायो दुनिया जा इंसानो जॾहिं मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाए इहो ख़्याल न कंदा कयो त मुंहिंजो मदनी पंहिंजी मर्ज़ी सां थो ॻाल्हाए अल्लाह फरमायो न ज़बान त मुंहिंजे महबूब मुहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो हूंदो आहे चओ सुभान अल्लाह घर हो घर में अंदर अम्मा फातिमा साइण एक दफे हजरत आयशा साइण के चयो अम्मा तुझो शान तमाम वडो आ गपशप थींदी आहे न घर में नंढा भाती वडा भाती गपशप कंदा आहिनि न घर में हाणे त माशाअल्लाह मुआशरो अजीब आहे सभिनी जा बूथ सुजा पिया आहिनि अम्मा फातिमा साइण फरमायो अम्मा आयशा साइण के अम्मा तुझो दर्जो तमाम वडो आ मां सां मुकाबलो न करे सघंदी अम्मा आयशा साइण मुर्की करे फरमायो कीअं मुंहिंजी न्याणी हजरत आयशा फरमायो कुछ भी हुजे तू हजरत अबू बकर जी न्याणी आ मां त काइनात जे सरदार मोहम्मद अरबी जी न्याणी आ चओ न सुभान अल्लाह ॾाढियां ॻाल्हायो हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमायो फातिमा सच थी चए पर ॻाल्हि पाण कढी थी मुंहिंजो जवाब भी ॿुध जी ज़रूर ॿुधाए जी वाकई मां अबू बकर जी न्याणी हां तू मुंहिंजे साईं जी न्याणी आ अबू बकर तुंहिंजे बाबे जे कदमन जे दज़ जे मट भी न आहे पर फातिमा इहा ख़बर थी न तो हुजूर साईं जेको फरमाईंदो आहे सच फरमाईंदो आहे जी बिल्कुल बाबो जेको फरमाईंदो आहे सच फरमाईंदो आहे जी पोइ मां साईं खां ॿुधो आहे हुजूर साईं फरमायो त क़यामत में हर घरवारी पंहिंजे मुड़ुस सां साण हूंदी जेकॾहिं नेकोकार आहे त बि ऐं जेकॾहिं बदकार आहे त बि जेकॾहिं मुड़ुस बि उअं ई आहे न त पोइ अल्लाह पाण फ़ैसिलो कंदो छो त के मर्द नेकोकार औरतूं बदकार ईअं बि आहे के औरतूं नेकोकार त मर्द बदकार ईअं बि आहे इन्हनि जो फ़ैसिलो ख़ुदा पाण कंदो बाक़ी जेकॾहिं ॿई नेकोकार आहिनि या ॿई बदकार आहिनि त औरत पंहिंजे मर्द सां साण हूंदी फातिमा हुजूर से फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े हर घरवारी पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हायो छो था साण हूंदी हज़रत फातिमा साण फरमायो अम्मा तूं सच थी चए जी पोइ समझी वञ न क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजो हथ अली जे हथनि में हूंदो मुंहिंजो हथ तुंहिंजे बाबे मुहम्मद जे हथनि में हूंदो सभु चओ सुभान अल्लाह ॾाढियां ॻाल्हायो न अल्लाह जो क़ुर आवाज़ो थो ॾे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم سبحان الله
یار وائز تو کرے چھا تو چے آواز ایندی کڈھن تو آواز جے پڑھس کے خبر کانے اہڑی تھو یہ گوڈا بدھی ہنے جو ونی خیر تھین اب ثبوت یا قرآن مانے یا اللہ جے نبی جے فرمان مانے دین مذاق نہ ہے دین حقیقتا ماں تو کہ اللہ جے قرآن جو آواز ہو تو بدھایا اللہ سی فرمایا نبی جو اولا بالمؤمنین من انفسہم وازواجہ امہاتہم چو سبحان اللہ رب تو فرمایا دنیا جا انسانو مجھے محمد کریم صلی اللہ علیہ وسلم جو تمہاں جے متا تمہاں جے جندن ای جانن کھاں بھی ودھیک حقا اے رب فرمایا بدھو دنیا وارو مجھے محمد کریم جو گھر واریوں تہاں جو امڑیوں ہن حضور جو گھر واریوں امتن جو امڑیوں ہن جو عائشہ سانجی ڈاڈیاں تا گالایو عائشہ سانجی خدیجہ سانجی میمونہ سانجی ماریا سانجی حفصہ سانجی اے بدھ جے کو اما جے قدمن میں کردو جنت پہنچ دو جے کو امر جو پٹل ہوں دو جہنم جی گیٹ تے تو کھے نظر ہی دو دعا کرتا اللہ امرن جو احترام نصیب فرمائے اچھا عرض کیوں چین وہابین نا چھو چین علی علی نہ تھا گن یہ جمنا گالی تا شروع تھی کاتھے لکھا لاتا علی علی کیوں اے 83 پارا قرآن جا ہکڑی آیت دیکھایو جتے لکھلو جتے علی علی کیوں ہکڑی آیت یا ماں تو کے قطاروں آیتن جو دیکھا رہا قرآن میں تا رب تھو چاہے رگو ماں کے ساڑیو آنے ماں ملنگ کے خوش کیا کنا اللہ کے خوش کیا ڈاڑھیا گل ہے وَلَا تَدْعُ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُكَ وَلَا يَضُرُّكَ فَإِن فَعَلْتَ فَإِنَّكَ إِذًا مِنَ الظَّالِمِينَ چاہو سبحان اللہ رب جو قرآن آوازوں تھوڑے وَإِن يَمْسَسْكَ اللَّهُ بِضُرٍّ فَلَا كَاشِفَ لَهُ إِلَّا هُوَ وَإِن يُرِدْكَ بِخَيْرٍ فَلَا رَادَّ لِفَضْلِهِ چاہو سبحان اللہ یہ حضرت علی سائیں تے زوری قبضو کبھی تھا وجن انہن جی تا نچھئی نہ تھی لگے ناحقو کیوں تھا اے رسوم نہ نماز نہ روزو نہ حج نہ زکات نہ درود نہ صلات گل سمجھو تھا نا صبح جو اچھے اچھے بھلی بھلی کرے اچھے سر سید جو بچے ایک پوکھ تبھی بچے اے منجھند جو پیوں تھا چرس گھموں تھا عرش اے رات جو میری ہیروئن جی چپٹی گال سمجھو تھا نا یار قسم تھا والا جو ان جنس جو تعارف میں تہاں کے صحیح نہ تھو کرایا گال آئیو چونتا وچارا نشے میں آؤٹ ہیں چھاچاؤں انہن کے اساں وارا ذاکر زمارہ بھی چونتا قرآن کرے تھی حجن نشے میں جاگنا تا کل بھج بھج ویندہ سانگو اساں واری چونتا اللہ کرے تے جو نشو ٹوٹے تو قرآن سمجھ میں اچین اے اللہ جی مہربانی سانے لارکانے میں گھنن جا نشا ٹوڑیا تھا سے چو الحمدللہ ڈاڑیاں گال ہائیو بلند آوازے ساں گال ہائیو تو آڑے کم اچی پہتو آ تھا علی جو نالو تھا گھنو علی تہاں کے چوا تو بھنگ پیو علی تہاں کے چوا تو چرس پیو علی تہاں کے چوا تو ہیروئن پیو علی تہاں کے چوا تو شراب پیو علی سائیں تہاں کے چوا تو نشو واپرایو علی سائیں تہاں کے چوا تو متھے میں دھول وجھو علی سائیں تہاں کے چوا تو پانچو پان کے زنجیرن میں جکڑیو حضرت علی تہاں کے چوا تو پانچے سینے تے خنجر ہنو دیکھا رہو حضرت علی تہاں کے چوا تو مسجدن کے چھڑے مکان ٹھاہو کتھے لکھلو چھوٹا ظلم کیوں پاتے علی تہاں کے جو کالا کپڑا پاؤ ہکڑا حکم علی جو لکھاؤ رب جزاد جو قسم جے کرے علی جو ایک فرمان دیکھا تا کالا کپڑا پاؤ صبح کو کالا کپڑا شروع کر دوس انہیں قرآن تے وعدہ سجی
में अछो कपिड़ो कोन पाईंदुसि, ॾेखारियो अली जो हुकुम मूंखे। अब मां ग़लति थो चवां? जेकॾहिं हज़रत अली ईअं न चयो त पोइ अली जे मुर्तज़ा ते कूड़ छो थो आणे? क़यामत में सभिनी जा मुरीद ईंदा, इहा जिन्स बि उथंदी, मथो उघाड़ो, धूड़ पयल, हे कंडला कोठा, साईं मुझे के चवां ज़ंजीरनि में वकड़ियल कारा कपिड़ा, अल्लाह ख़ैर करे 6 महीने में तड़को न कंदा हूंदा। मूंखे त यकीन नथो अचे, मां त ॾिसंदो भउ वठी वेंदो आहे। वरी हिकिड़ो हूंदो अथनि, हिकिड़ो पंहिंजो सिंग तुर 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 वॼाईंदा घुमंदा आहिनि, चइजे पहतल बानो अलाह जो। ईअं न साईं, क़यामत में जॾहिं इहा जिन्स उथंदी, मथो उघाड़ो, मथे में धूड़, कारा कपिड़ा, हे कंठला कोलाबा, ज़ंजीरनि में जकड़ियल, ॻाल्हि सम्झो था न? ईअं नशे में ईअं धप खयूं वेंदनि जान मां, वॼाईंदा सिंग तुड़ 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 तुड़। अली ख़ुशि थींदो, ॿार मुरीद बि बची विया। इहा ज़ुल्म कयो अथव, सियाणा थियो, छा थियो आहे तव्हांखे? अली असांजो आहे, चओ सुभान अल्लाह, दिल सां चओ, ॾाढा चओ, अली असांजो। तव्हां जेको काकू सते ज़ोरीअ कब्ज़ो थो करे त खून था कयो, असां तव्हांखे अली ते कब्ज़ो करे छॾींदासीं। अली असांजो आहे, चओ ॾाढा, चओ ॾाढा, चओ ॾाढा। अली नशे जो दुश्मन हो, ये जमात नशे जी दुश्मन आहे, चओ सुभान अल्लाह। अली भंग जो दुश्मन है, भंग जा दुश्मन, ॻाल्हायो छो नथा? अली चर्स जो दुश्मन है, चर्स जा दुश्मन। अली शराब जो वेरी है, शराब जा वेरी। अली मकान न ठाहियो, अली मस्जिद में है, मस्जिद में। चओ न ॾाढा सुभान अल्लाह। अली, अली जे मथे में धूड़ नहीं, अली जे मथे ते इज्जत वारी दस्तार ही। अली जो वरसो असां वटि आहे, चओ सुभान अल्लाह। अली तो वांगुर ये काफिया कौन चवंदो हो, ये काफियूं तो वारियूं कौन चवंदो हो? अली सॼी ज़िंदगी ख़ुदा जो क़ुरान पढ़ियो हो। अॼु क़ुरान असां वटि आहे, अॼु क़ुरान असां वटि आहे। अॼु तूं मुंहिंजे मदरसे में मां तोखे 8, 9, 10, 15 सालनि जा ॿार बि 30 सिपारनि जा हाफ़िज़ ॾेखारियां, चओ सुभान अल्लाह। अली जे चेहरे ते, अली जे चेहरे ते इज़त वारी सुन्नत थी, या सुहारी असां वटि आहे, सब चओ सुभान अल्लाह। अली असांजो आहे, ॾाढा चओ, ॾाढा चओ, ॾाढा चओ। केरा जेको अली जी मुखालफत करे? मुंहिंजो साईं हिजरत करे मदीने आयो, हे मारे तक साईं थकी पियो आहे त हाणे ब्रेक खणा। असां बि संगत ना हक कयो आहे, रोज़ वाइज़ वरी ॾियनि था टाइम 12 बजे खां पोइ तारीख़ ई मटिजी थी वञे। आख़िर मां बि माण्हू आहियां, छा कयां भला? अल्लाह तबारक व तआला तव्हांखे बरकत करे। दुआ कयो त अल्लाह हिन ख़ल्क़त खे जहन्नम खां बचाए। ॾाढा आमीन चओ। अल्लाह हिननि सभिनी खे हिदायत ॾे। ओ बाए खुदाया, हे लाड़काने जा मुंहिंजा साथी नशे में आ उठिन, ओ रब्बा पंहिंजी कुदरत सां हिननि जे नशनि खे टोड़े छॾ। इन्हनि खे क़ुरान जो आशिक़ बणाए बाए खुदाया। इन्हनि खे अली जो तरीक़ो ऐं अली जी सुन्नत नसीब कर बारे खुदाया। ये ज़ुल्म था कनि पाण।